जकरो जस करो ब्या मिड़ई मल, जकरो जस करो ब्या मिड़ई मल, समेजे सुहाग जी कान पई कल, मिट्टी उन मुरसल असुल हुई एतरी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कैमरामैन हसन मुरानी सां गॾु मां आहियां सलीम लाल जरबाणी। अवी ॾिसी रहिया आहियो सुजाग न्यूज़ रतोदरो। जीअं त असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं रतोदरो बस स्टैंड ते, जिते वार्ड नंबर 3 जा रहवासी काउंसलर ऐं 62 शख़्स जे ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणिजी विया आहिनि। अचो त हिन सिलसिले में हुन सां ॻाल्हि ॿोल था कयूं त छा चवणो आहे। अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरियों पंहिंजो नालो ॿुधाए, पोइ मसलो ॿुधाए, छा थियो आहे? साईं दादलो बोज़दार जखरा मालो वार्ड नंबर 3। कल गुल मोहम्मद जखरो आयो तो तरक्याती कम तव्हांजे घिटीअ जो आयो आहे, सुभाणे तव्हां ॾे कमु थींदो। असांजो बस शुक्र अलहमदिल्ला थिए थो त असां बि ॿुधूं था पिया। सॼो पाड़ो आहे, 300 घर आहे असांजो उते। ये चई वियो सुबुह जो 8 बजे ॾिठोसीं त कमु वरी पंहिंजे संगे जो घर ॾे हिन शुरू करायो। ठहियल आहे, 3 दफ़ा अॻु में ठहियल आहे, चौथे दफ़े ते उनखे वरी ठाहिनि था। असां 2 माण्हू 4 पाड़े जा आया, मांडे चिबा हे वरी हे ज़ुल्म वरी बि ओॾे था कमु कराइनि। असां उते वियासीं, उन्हनि खे चयोसीं, चिबा ठेकेदार न आहे, ठेकेदार अचे हुन सां ॻाल्हायो, तव्हां वेहो, ठेकेदार अचे थो। असांखे वेहारे करे गुल मोहम्मद मूंखे फ़ोन कयो ऐं सदाम खखराणी इन्हनि मूंखे फ़ोन करे चयो त कमु छो बंदि करायो थी? बाबा कमु बंदि कर, कल्ह चई वई त तव्हां ॾे कमु थींदो ऐं अॼु वरी तव्हां ठहियल खे था ठाहियो। पाड़े वारा सभु आया आहिनि, मां वटि हिते वेठा आहिनि, सभु पाड़े वारा गली में 100-150 माण्हू उते अची बीह रहिया। इन्हनि मूंखे गुल मोहम्मद मूंखे चयो त कमु त बंदि करायो थी, 15 मिंटनि में इन जो नतीजो तूं ॾिसंदे। सदाम खखराणी फ़ोन करे उन बि चयो त तूं पाण खे माराए न, पाड़े वारा ग़रीब आहिनि, इहे न ईंदा, तूं पाण खे माराईंदे, असांखे छॾ त असां हेॾे कमु करायूं। बाबा हेॾे कमु करण मां न ॾींदो, मां बीठो आहियां हिते, तव्हां भले अची मारियो मूंखे। साईं 10 मिंट न गुज़रिया, 6 माण्हू मोटर साइकिल ॿुटनि ते, गुल मोहम्मद जा पुट ऐं कुझु खखराणी, माना 3 मोटर साइकिलूं, 6 माण्हू पिस्टलनि सां जीअं आया तीअं फायरिंग शुरू करे ॾिनो। पाड़े वारा ग़रीब सभु भॼी विया। मुंहिंजा पुट हुया, 2 पुट 3 मां, हिकिड़ो हे आहे, हिकिड़ो हे वाजिद आहे, अची असांखे लठियुनि सां वतो अथऊं। इहो फायरिंग बि, इहे लठियूं बि, असां किरूं, असां उथूं वरी लठियूं हणी वरी असांखे किराए विझनि। कलाक पूरो जहिड़ो हलियो आहे। पुलिस खे फ़ोन कयोसीं, बाबा हे मां सां जहिड़ो थियो आहे मुंहिंजे दरनि ते। असां दरनि ते वियासीं, दरनि ताईं कढ आया, दरनि ते भितियुनि में गोलियूं आया अथऊं अची। पुलिस खे संगे चवां, कलाक खां पोइ पुलिस आयो, अची मुंहिंजे उताक ते बीह रहिया। मां चयो जहिड़ो बि मां सां कयो अथऊं, विढ़िया मां सां, धकी मां सां, तव्हां जवाबदार वठो। चई न तूं तुंहिंजा माण्हू ईंदा जहिड़ो कंदा। बाबा जहिड़ो मूंखे SHO चयो आहे त जहिड़ो न कराए, मां तुंहिंजो FIR कंदुमि, ऐं शाम जो मां जवाबदार तुंहिंजा गिरफ़्तार बि कंदुमि ऐं तुंहिंजो FIR बि कंदुमि। मां चयो जहिड़ो ॿेड़ो न आहे, पुलिस खे चयमि। पुलिस बीह रहियो, अधु कलाक खनि उते बीठा। 2 मोबाइलूं, उन खां पोइ वरी जेके मुंहिंजा मिट माइट अचनि उन्हनि खां कार्ड पुछा कनि। उन्हनि इहे ॻाल्हियूं त थियूं, तव्हां सां हिन वक़्तु पुलिस ताउन करे थी या न? वाक़े जी रिपोर्ट दाख़िल थी आहे या न? NC कराईसीं असां वञी, असांजो कोई हिकु जवाबदार बि गिरफ़्तार न कयो अथऊं। बार बार फ़ोन ते चयोसीं, असांजा जवाबदार असांजा गिरफ़्तार कयो। बाक़ी क़यादत आहे असांजो एजाज़ साहिबु लेगारी आहे, उहो अचे। जीअं असांखे एजाज़ लेगारी चवंदो त असां ॿधंदासीं, ईअं असां चकर न ॿधंदासीं। उहो बासर आहिनि, असां नथा ॿधी सघूं, असांखे न आहे ॿधण जो। अच्छा, तव्हां वोट कंहिंखे ॾींदा आहियो? असां पीपल्स पार्टी खे साईं। पोइ तव्हां सां ज़ुल्म छो? मुंहिंजे घर ते झंडो हाणे बि लॻो पियो आहे साईं। तव्हां सां ज़ुल्म छो? बसि असां सां ज़ुल्म इन जे करे त इहो करे थो बासर आहे। हिन वक़्तु बि गुल मोहम्मद जखरे जे घर में अगरि जेकॾहिं तव्हां सहाफ़ी ऐं पुलिस वञे, जेकॾहिं 1000 सिर अगरि जेकॾहिं न पियो अथसि त मूंखे तव्हां 20 साल सज़ा ॾियो। माना ॿाहिरों जेका तरक़ियाती कंदो उहा 1000 सिर, उहे सिरां माना घर में रखे थो, पंहिंजो घर में फर्श बदिराए थो, माना ग़रीबनि खे न। तव्हां अचो, महिरबानी करे, तव्हां सहाफ़ी आहियो, तव्हां ॾिसी वञो अची। तव्हां अची ॾिसी करे पोइ असांखे चवां, तव्हांखे जेका सम्झ में अचे उहो बयानु तव्हां लाइ। तव्हांखे धक कीअं लॻा? साईं असांखे धक जेको आहे त माना बीठा हुआसीं, बाबे सां बीठा हुआसीं। सुबुह जो सवेर जीअं कमु स्टार्ट थियो त असां वञी बीठा हुआसीं। असां उन्हनि खे इहो ई चयोसीं, बाबा तव्हां कमु बंदि कयो। जेको आहे जेके कमु वारा जेके आहिनि, तव्हां उन्हनि खे ठेकेदार खे घुरायो, उनखे घुरायो, पहिरियों असांजो कमु हलायो। हेठि बरसाति थिए थो, जेको आहे त असांजे घरनि में माना गोॾे जेतिरो पाणी अची बीहे थो। ॿियों 3 ॾींहं या बरसाति जेको थियो रते देरे में, उन में बि गुल मोहम्मद खे वठी अची ॾेखारियोसीं, बाबा ॾिस अहिड़ो ज़ुल्म आहे। जी बाबा कमु जीअं स्टार्ट थींदो त पहिरियों तव्हांजो कराईंदासीं। अॼु जेको आहे त जीअं उन्हनि जो कमु स्टार्ट थियो, पंहिंजे घिटी में 3 चकर उते कमु माना अॻे बि थी चुको आहे, हाणे बि 4थों चकर आहे। असां वटि माना कोई बि कमु न नाली आहे, न रस्तो आहे, न ई जेको आहे त माना को सफ़ाई वारा बि ईंदा आहिनि।